नाज़रवा के ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा आलूत सां गॾु जे NA 209 ते PP जी उम्मीदवार शाज़िया अता मरी जी हैरान कंदड़ तकरीर वायरल थी आहे, जंहिं में शाज़िया मरी जो चवणु आहे त तव्हां सुबुह जो निकिरो ऐं माण्हुनि जो दर खड़काए खेनि मुस्लमान कयो। नाज़रीन, हिकु दफ़ो ॿीहर अवां खे ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा आलूत सां गॾु जे NA 209 ते PP जी उम्मीदवार शाज़िया अता मरी जी हैरान कंदड़ तकरीर वायरल थी आहे, जंहिं में शाज़िया मरी चई रही आहे त तव्हां सुबुह जो निकिरो ऐं माण्हुनि जो दर खड़काए खेनि मुस्लमान कयो। वधीक चो त ॾिसूं शाज़िया मरी जो छा चवणु आहे। आऊं तो कंदसि, आऊं कैंडिडेट न, आऊं पार्टी जी वर्कर आहियां, इंशाअल्लाह आऊं वर्क कंदसि पार्टी जो, पंहिंजे काइद बिलावल साहब जो, पर इहो वर्क तव्हां ते बि वाजिब आहे, तव्हां ते बि करिणो आहे। सुबुह हाणे तव्हां निकिरो ऐं हर घर वञो, दर खुड़कायो ऐं ॿियनि खे बि मुस्लमान कयो। हर घर वञो, दर खुड़कायो ऐं ॿियनि खे बि मुस्लमान कयो, ॿियनि खे बि सम्झायो त भई हक़ ई सच जी राह इहा आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।